तव्हां सभिनी ॿुधंदड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ी कहाणी आहे भागून बादशाह यानी भाग वारो बादशाह। उन सां थींदी भलाई ते आख़िर तक वीडियो में मूंसां गॾु रहिजो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। हिकिड़ो बादशाह उन पंहिंजे लश्कर खे हुकुम कयो त सुभाणे शिकार ते हलंदासीं। जंहिंजे साम्हूं शिकार अचे उहो उन जे पुठियां भॼे। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह पंहिंजे अटाले समेत जंग ॾे रवानो थियो। ओचितो हिकु हरण वण जे झुगिटे मां निकितो ऐं बादशाह जे साम्हूं थी अॻिते वधियो। बादशाह बि खणी हरण जे पुठियां लगाम टेकियो। अॻियां हरण पुठियां बादशाह वञी अहिड़े हंधि निकिता जिते वसिया न वाड़ी। जंग बि उते घाटो हो। हरण छाल ॾेई उन जंग में गुम थी वियो। बादशाह हैरान थी बीह रहियो। बादशाह आख़िर वरी घोड़े खे वठी दौड़ायो, पर घणे पंध खां पोइ हुनखे का वसंदी नज़र न आई। घोड़ो बि सॼो ॾींहुं उन बुख में डोड़ियो हो, सो बि अचे मांदो थियो ऐं थोरे पंधु करण खां पोइ अॻिते हलण खां जवाबु ॾेई बीह रहियो। खार में बादशाह घोड़े खे 2-3 चौंबक वाहे कढिया। घोड़े खे अहिड़ो को धकु भलाई तो लॻो जो यकदमि किरी पियो ऐं मरी वियो। बादशाह हाणे त एकारे अचे परेशान थियो। आख़िर तवकल जो तरहो ॿधी पहिरें पंधु अॻिते उथी हलियो। सिज बि अचे लथो हो। बुख ऐं अञ में बादशाह बेहाल थी पियो। एतिरे में ओचितो हिकु चलको ॾिसण में आयुसि ऐं मुंहं में कुझु रौनक आयसि ऐं हिमत ॿधी वठी उन तरफ़ रवानो थियो। मॼाणु उहो चलको हिकु तलाउ जो हो। जीअं तीअं करे बादशाह हुते पहुतो, पाणी पीताईं ऐं लेटियो। झटि खां पोइ निंड में पइजी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह निंड मां उथियो। हेॾां होॾां ॾिठाई त न बयाबान आहे, न दॻ न चारो। हुन ख़्यालु कयो त भर में हिकु ई तलाउ आहे, ज़रूरु को जानवर हिते ईंदो। सो घाटे गाह में लिकी वेही रहियो। झटि न गुज़री त हरणनि जो टोलो पाणी पीअण लाइ आयो ऐं पाणी पी भरिसां बीह चढ़णु लॻा। जॾहिं बादशाह जे भर हरणु आयो तॾहिं बादशाह अछलांग ॾेई खणी टंग मां वरितुसि ऐं हिकदमि लेटाए तकबीर विधाईंसि ऐं पोइ सची कूड़ी काठीअ खे घसाए बाह ॿारे गोश्त पचाए पेट भरे खाधाईं। अहिड़ी तरह रोज़ु पियो गुज़ारो कंदो हो। उन जे विच में बादशाह जी हालति जंगलियुनि जहिड़ी थी वई। कपिड़ा बि अचे गुथसि। जंग घुमी घुमी हिकु गाॾर चारो हथु कयईं। पोइ अॻे वांगुरु हिकिड़ो हरणु झले उनखे खणी उथी हिकु तरफ़ रवानो थियो। 2-4 कोहनि जे पंध खां पोइ हिकु शहर में नज़र आयुसि। शहर में घिड़ियो त पहिरियां ई ॾिठाई त हिकु ॾखणु वेठो काठ कमाए। बादशाह ॾखण वटि पहुची सलाम वरायो। ॾखण जवाबु ॾेई पुछियुसि त यार हरणु वेको आहे छा? बादशाह चयसि यार न सॾीं आहे। जे यार सॼो अथई त पोइ मुल्ह वरी कहिड़ा थो पुछी। जे घुर्ज अथई त हरणु हाज़ुरु आहे। ॾखण घणो ई ज़ोर भरियुसि त पैसा वटि, पर बादशाह सफ़ा जवाबु ॾिनसि। बादशाह जॾहिं वञणु लॻो तॾहिं ॾखण चयसि अल्लाह ओचिती न विझई, पर जे कंहिं वक़्तु का ॾुखियाई पेश अचई त मां फलाणे पाड़े में वेठो आहियां, हकल कंदे त अचे हाज़िर थींदुसि। बादशाह वरी साॻी तलाह ते मोटी आयो। ॿिए ॾींहुं बि हरण खे झलियईं ऐं ख़्यालु कयईं त शहर जे ॿिए पासे ॾांहुं वञी हरणु विकिणे कपिड़ो लटो वठां। उहो पूर पचाए शहर जे ॿी कुंड खां अची निकितो। छा ॾिसे त हिकु मलंग वेठो आहे। बादशाह मलंग खे सलाम कयो। जंहिं सलाम जो जवाबु ॾेई पुछियुसि त यार हरणु विकिणी त मुल्ह ॿुधाए। बादशाह जवाबु ॾिनसि फ़क़ीर साईं, या त यार न सॾीं आहे, पर जे यार सॼो अथई त पोइ मुल्ह कहिड़ो थो कथाईं। लोड़ हुजई त हरणु हाज़िर आहे। ईअं चई बादशाह फ़क़ीर खे हरणु ॾिनो ऐं पाण हलणु लॻो। फ़क़ीर चयसि त बाबा अलाह कंहिं कमु न कोन विझंदी, पर जे कमु पवई त इन ई दुहे ते पियो अचिजांइ। वरी 3 ॾींहं बि साॻी तरह बादशाह हरण खे पकड़ियो ऐं शहर जूं अॻियूं कुंडूं छॾे 3 कुंड जी राह वरिताईं। अॻियां हिकु सौदागर मिलियुसि। बादशाह हुनखे सलाम कयो। हुन वराणी चयो त यार ख़बर त हरणु वेको आहे छा? बादशाह चयो त यारनि सां कहिड़ा मुल्ह, अचे हरणु तूं खण। जॾहिं मोटणु लॻो तॾहिं सौदागर चयो त ख़ुदा को कमु त कोन विझंदी, पर जेका घड़ी ॾुखी वक़्त जी पवई त असीं हाज़िर आहियूं। मुंहिंजो नालो फलाणो अथई। चौथे ॾींहुं बि वरी साॻी किरत। हिन भेरे बादशाह खे उते जे बादशाह जो पुटु मिलियो, जंहिंखां सो यार चई हरणु वरितो ऐं पाण खे हुनजो दोस्त करे हलियो वियो। बादशाह मोटी अचे तलाउ ते लेटी पियो। अञा सिजी न उभिरियो हो त हिकु वराड़ीअ पेर खणी अचे तलाउ जे भरिसां विञाया ऐं बादशाह खे खणी ॿधाऊं। चए तूं खून करे हिते अची लिकियो आहीं। बादशाह वीचारी उहो अमर अलाह तरफ़ां सम्झियो ऐं चुपचाप हिननि सां गॾिजी हलणु लॻो। जॾहिं बादशाह खे हुन जी बादशाहीअ में आंदऊं जिते हीउ हरणु ॾेई वेंदो हो, तॾहिं हुनखे यादि आयो त वाहिर इहे ई पेर खयां आहिनि जिन सां आउं हरणु ॾेई मोटंदो हुउसि। आख़िर बादशाह खे अचे शहर जे बंदि खाने में बंदि कयऊं ऐं खेसि ॿुधायूं त तोखे सुभाणे फाईअ ते चाढ़ियो वेंदो। बादशाह ॾाढो परेशान थियो। आज़ियूं नियाज़ियूं करणु लॻो। वॾे वाके दुआऊं पिनणु लॻो। मॼाण क़ैद खाने भरिसां उतां जो बादशाह बि अची लंघियो।
उन जो न बादशाह जूं आऊं ताऊं ॿुधियूं। तंहिं छा कयो जो घिड़ी वियो जेल में। दारोगे खे चयईं त मूंखे दांव वारे कैदीअ ॾे वठी हल। दारोगे यकदमि हुनखे कैदी बादशाह वटि पहुचायो, जंहिं वटि बादशाह पाण खे जेल जो दारोगो ज़ाहिर कयो ऐं चयईंसि त जेकॾहिं तोखे पंहिंजे कंहिं दोस्त यार सां मिलणो हुजे त ॿुधाए, उनखे घुराइजे। कैदी बादशाह चयो त मूं परदेसीअ खे हिते केरु कोन थो सुञाणे। हा, बाक़ी शहर जे फलाणे पासे हिकु मलंग वेठो आहे, उहो मूंखे सॾे ॾियो। बादशाह यकदमि फ़क़ीर खे घुराए ऐं उहे कैदी बादशाह जे आॾो पेश कयो वियो। फ़क़ीर खे ॾिसी हुन चयो, यार मुंहिंजा हाल इजे अथई। मलंग पंहिंजे यार जी उहा हालत ॾिसी सभु कुझु सम्झी वियो ऐं चयईंसि, यार ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, पर जे न छॾियईं त शहर असां बि गर्क कंदासूं। हाणे वॾे मज़े सां राति गुज़ार। पोइ कैदी बादशाह खां पुछियऊं त जेकॾहिं को ॿियो यार हुजे त उनखे बि आंदो वञे। पुछण ते हुन ॾखण जो नालो खयों। तंहिं ते ॾखण खे हिकदमि वटि हाज़िर कयो वियो। ॾखण खे ॾिसी हुन चयो त यार असांजी हाणे अल्लाह त्वार आहे, सुभाणे बादशाह फांसीअ ते चाढ़े छॾींदो। मूं चयो त यार खां मोकिलाए वञा। ॾखण चयसि, यार ख़ुदा कंदो बादशाह तोखे सुभाणे छॾे ॾींदो, जे न त महलात जा थंभा मूं ठाहिया आहिनि ऐं उन्हनि में हिकु अहिड़ी चीर आहे जे उहा कढी वठां त बादशाह जी सॼी महलात चट थी वञे। हाणे अलाह खे यादि कर, सुभाणे असां तोखां अॻे हिते हूंदासीं। ईअं चई ॾखण हलियो वियो। पोइ वरी कैदी बादशाह खां पुछियऊं त ॿियो को यार हुजे त ॿुधाए। हुन पोइ सौदागर जो नालो ॿुधायो, जंहिंखे उते जो उते आणे पेश कयऊं। सौदागर यार जी उहा हालत ॾिसी हैरान थी वियो। ख़बर चार वरिताईंसि। आख़िर कैदीअ बादशाह खे सौदागर चयो त यार चयमि त मरूं हूअं ई हा, सो यार सां मोकिलाए वञा। सौदागर जवाबु ॾिनो, असीं तुंहिंजा यार बाक़ी छा जे लाइ आहियूं। हाणे तूं को ख़्यालु न कर, सुभाणे आउं दुनिया जो वाक़ ॾींदुसि। जे बादशाह उन ते राज़ी न थियो त आउं उन्हनि ॿिनि घोड़नि जो वाक़ ॾींदुसि जंहिं ते बादशाह आशिक़ आहे, पर जे उन्हनि ते बि राज़ी न थियो त पोइ आउं पंहिंजी ज़ाल तां हथु खणंदुसि। उन ते बादशाह बि आशिक़ आहे, पर उन ते बि राज़ी न थियो त पोइ भाऊ अलाह भाई। ईअं चई सौदागर हलियो वियो। कैदीअ बादशाह खां वरी बि पुछा कई, अथई को ॿियो यार दोस्त, उनखे बि घुराए वठिजे। तंहिं ते हिन शहज़ादे जो नालो ॿुधायो। यकदमि शहज़ादे खे घुरायो वियो। शहज़ादे पंहिंजे दोस्त जी उहा हालत ॾिसी ॾुख जो इज़हार कयो ऐं चयो त ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, जे न छॾियईं त पंहिंजा बादशाह में आहिनि, पोइ खटिनि भाग। ईअं चई शहज़ादो बि हलियो वियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह कचहरी गॾु कई ऐं कैदी बादशाह खे बि घुराईं। झटि कान गुज़री सौदागर 2 घोड़ा अची कचहरीअ जे भरिसां बीठो। हिकु घोड़े ते सोन जूं खरज़ीनूं हुयूं ऐं ॿिए ते संदसि सदा मलूक घरवारी वेठी हुई। ॿिए पासे ॾखण बि महलात जे हिकु कुंड वठी वेठो हो। होॾां शहज़ादो पंहिंजो लश्कर वठी तयारु थियो बीठो हो। हिकिड़े पासे वरी मलंग पंहिंजो सॼो हथु रंबीअ वांगुरु ज़मीन में बुरड़े वेठो हो। शहर जे बादशाह त अॻे ई सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर हुई, बाक़ी रुॻो पए भागूंद बादशाह जो भाग आज़माई। सौदागर बादशाह खे अर्ज़ु कयो त ही खूनी सोन जे बदिले मूंखे तोरे ॾियो। बादशाह इनकार कयो। तॾहिं सौदागर पंहिंजा घोड़ा अछा, पर बादशाह वरी बि न कई। तंहिं ते हुन पंहिंजी ज़ाल पेश कई, पर बादशाह उहा ॻाल्हि बि न मञी। उहे ॾखण खे सॾु कयईं, पर ॾखण उतां ई रड़ कई त जीअं त केवला पहिरियों ई मुंहिंजे यार खे आज़ादु कर, त पोइ उतां न त महलात अचई थी पट ते। इन ॻाल्हियुनि मुकालनि खां पोइ बादशाह भागुन बादशाह खे आज़ादु करे सौदागर खे भाकुर पातो ऐं सौदागर जी ज़ाल खे भेण करे गंदी मद ते ढकियईं। चयईं त वाक़ई मुंहिंजी नियत बद हुई, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं। उन बाद फ़क़ीर खां माफ़ी वरितईं, ॾखण खे इनाम ॾिनई। उन खां पोइ पंहिंजे पुट खे भाकुर पाए चयईं त बेशक तूं हिलाली ॿारु आहीं। उन खां बाद फ़क़ीर खां माफ़ी वरितईं, ॾखण खे इनाम ॾिनई। उन खां पोइ पंहिंजे पुट खे भाकुर पाए चयईं त बेशक तूं हिलाली ॿारु आहीं। उन जे खां पोइ भागुन बादशाह खे पंहिंजी न्याणीअ जो संग ॾिनई। जॾहिं घोटु कुंवार सेज ते वेठा, तॾहिं भागुन बादशाह पंहिंजी कुंवार खे ॿुधायो त शहज़ादी आउं हिते रुॻो अॼोकी राति आहियां, सुभाणे पंहिंजे वतन वेंदुसि। जेकॾहिं तूं ओॾां गॾु हलीं त भले, न त असांजी अलाह त्वार अथई। शहज़ादी पहिरियां त हैरान थी वई, पर पोइ चयईं त ठीकु आहे, तुंहिंजी आउं बानी आहियां, जेॾांहुं तूं तेॾांहुं आउं तुंहिंजे पुठियां। तंहिं ते भागुन बादशाह ॿुधायो त शहज़ादी मां पाण बादशाह आहियां, तुंहिंजो पीउ बि मुंहिंजो ॾन भरो आहे, तूं फ़क़ुरु न कर। क़िस्मत जो लिखे मूंखे हिते आंदो आहे, न त केरु पाण ई ईंदो आहे। सुबुह जो भागुन बादशाह पंहिंजे सहरे खे सॼी ॻाल्हि ॿुधाई, जो पिणु ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह शहज़ादी खे ख़ुशीअ सां पंहिंजे मुल्क मोटी वञण ते मोकल ॾिनई।